वल मुदमिनु अलल ख़म्र, जेको शराब शौक़ सां हमेशह पीअंदो रहे, हमेशह शराब में टुन, उहो ॾींहुं कोन थो गुज़रे मुस्लमान जो शराब न पीए। आहे त मुहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती, आहे त ख़ातमुन नबीयीन जो उम्मती, लेकिन उनजी उहो ॾींहुं उहा राति नथी गुज़रे जंहिं राति में शराब न पीए। अहिड़े क़िस्म जा बि अॼुकल्ह मुस्लमान पाण खे कलमे पढ़ण वारा असांजा मोमिन मुस्लमान आहिनि जेके रमज़ान में बि शराब पीअंदा आहिनि। ॿिया महीना ॿिया थी विया, पर रमज़ान जो अहिड़ो रहमतुनि ऐं बरकतुनि वारो महीनो, उन बि मोमिन मुस्लमान इहे पार्टियूं शराबनि जूं कंदा रहंदा आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो वल मुदमिनु अलल ख़म्र, जेको शराब हमेशह पीअंदो रहे। हिकिड़ो हूंदो आहे गुनाह कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे, इहा इंसान जी फितरत में पयल आहे, कॾहिं कॾहिं गुनाह थींदो आहे, इहा इंसान जी फितरत आहे। छो त कुल्लु बनी आदम ख़ताउन, हर इंसान ख़ताकार आहे। पोइ व ख़ैरुल ख़ताइन तवाबून, अगरि को ख़ता थिए, को गुनाह थिए त पोइ उन खां पोइ फ़ौरन माफ़ी वठो अलाह खां, पछतायो उन्हीअ ते। पर जेको माण्हू हमेशह साॻियो अमल कंदो रहे त पोइ इन में पछता बि कोन्हनि। त फरमायो वल मुदमिनु अलल ख़म्र, जेको माण्हू हमेशह शराब पीए थो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यदखुलूनल जन्नह, उहो जन्नत में नथो वञी सघे। पोइ जॾहिं जन्नत न मिली, अल्लाह जी रहमत न मिली, त पोइ इहो बि नाकाम थियो। दुनिया में भली उहो केतिरो बि पाण खे कामयाबु सम्झंदो हुजे, अॼुकल्ह शराब खे तव्हां ॾिसंदो, जेके माण्हू शराब पीअंदा आहिनि, जेके माण्हू नशो कंदा आहिनि, इहे फैशन सम्झी कनि था। इहे सम्झनि था त को असांखे वॾा माण्हू आहियूं, शराब पीऊं था, असां फैशन सम्झी करे शराब इस्तेमालु कयूं था, नशा इस्तेमालु कयूं था। हालांकि अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदरि मना फरमाए छॾियो त शराब न पीओ, वेझो बि न वञो, परे थी वञो, इज्तिनाब कयो शराब खां, परे भॼी वञो। अगरि कोई शराब पीए, हिकिड़ो ई ढुक पीए तोड़े जो, इस्लामी रियासत जे अंदरि, इस्लामी मुल्क जे अंदरि, क़ुरान जे कानून जे मुताबिक़ अगरि को हिकिड़ो बि ढुक शराब जो पीए, इन माण्हू खे 80 लठियूं लॻायोसि, पकड़े 80 सोटा हणोसि। 80 हर कोई न हणंदो, इहा हणंदी हुकूमत। पोइ 80 सोटा जेकॾहिं हिकिड़े खे लॻंदा त छा था सम्झो ॿीहर इहो पीअंदो? हिकिड़े ढुक ते 80 सोटा, रोज़ानी पीए, रोज़ानी 80 सोटियूं हणोसि, पोइ भली पीअंदो रहे। रोज़ानी 80 सोटियूं बर्दाश्त करे त पोइ भली तूं पीअंदो रह, ॾिसूं था केतिरी थो बर्दाश्त करे। पर हालत एतिरी आहे, हालत इहा आहे त जंहिंखे कानून नाफ़िज़ करणो हुयो, जेके माण्हू इहो क़ुरान जो कानून हलाइनि हा दुनिया जे अंदरि, क़ुरान हिन मुल्क पाकिस्तान जे अंदरि, उहे पाण वीचारा रोज़ शराब पीअंदा आहिनि। जेके ॿियनि ते हदूं जारी कनि हा, उहे पाण वीचारा ज़िनाउनि में लॻा पिया आहिनि। जेके माण्हू ॿियनि जे मथां क़ुरानी अहकामनि खे जारी कनि हा, उहे पाण फेली कमनि में मसरूफ़ आहिनि। त पोइ केरु क़ुरान ते केरु अमल कंदो? तंहिंजे करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो वल मुदमिनु अलल ख़म्र, शराब जेको रोज़ानी पीए थो, हमेशह पीए थो, इहो जन्नत में दाख़िल न थींदो। अल्लाह तबारक व तआला केॾी आसानी फरमाई आहे मुस्लमाननि सां। हिकिड़ी शइ खां मना कयो आहे, तव्हांजे लाइ 100 शयूं हलाल कयूं आहिनि। हिकिड़ी शइ खां मना हुआ, सिर्फ़ु शराब न पीओ। उन जे मुक़ाबले में तव्हां जूस ठाहे पीओ वञी, कमद जो जूस आहे, फ्रूट जो जूस आहे, ॿिया कई क़िस्म जा जूस आहिनि, कोल्ड ड्रिंक आहे, बोतलूं आहिनि, इहे सभु हलाल आहिनि, तव्हां उहे पीओ। जंहिं शइ खां अल्लाह मना फरमाई आहे उहो ई कमु कनि था, त मन सम्झ में आयो पंहिंजो पाण इहे अज़ाब खे सॾ। मज़ीद इस्लामी मालूमात ऐं बयानात जे लाइ मौलाना राशिद हिंगोरो जे फेसबुक, यूट्यूब ऐं टिकटॉक चैनल खे फॉलो कंदा। शुक्रिया।